ला 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 हो जान जिन ले दिनम से न कांधी थियूं चोट ॾाढी रस्म पर कयूं दरगुज़र। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो नजफ़ अली। जीअं त दोस्तों अॼुकल्ह दौरु आहे सोशल मीडिया जो ऐं यूट्यूब ते नित नवां तजुर्बा थियनि था। यूट्यूब ते असांजी हिकिड़ी सिन्फ़ आहे मज़ाह में असांजा काफ़ी दोस्त तमामु सुठो कमु करे रहिया आहिनि ऐं जेके हींअर सफ़े अवल जा आर्टिस्ट कमु कनि था उन्हनि सां गॾु हिकिड़ो अहिड़ो आर्टिस्ट जेको उन्हनि सां गॾु कमु करे थो ऐं उनजो नालो आहे फ़हीम पखी। उन हिकिड़ो पंहिंजो यूट्यूब चैनल खोलियो आहे। उहो पखी लाइ चवंदा आहिनि त मां पखी आहियां प्यार जो इज़हार जो, बल्कि पखी त उहो मोहबत जो पखी आहे। मां पखी आहियां मोहबत जो, पर मां चवंदुसि त ही पखी उहो वाहिद पखी आहे, ही मुंतज़िर आहे अव्हां जी मोहबत जो। ऐं अव्हां हिनखे मोहबत कीअं ॾींदो? जी सम्झी विया हूंदो। अव्हां हिनखे मोहबत ॾींदो, हिन जे चैनल खे लाइक कंदो, सब्सक्राइब कंदो ऐं शेयर कंदो। हिन जो चैनल जो नालो आहे फ़हीम पखी ऑफिशियल। सो हिन जी जेकी बि आहे महिनत आहे उन जे पोरे खे मान ज़रूरु ॾिजो।